सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। अज जे प्यार भरे मौके ते पण सब गॾु थियो। हक़ीक़त में उस सुख ऐं शांति ॿिन्ही जो गॾियल नमूनो आहे। असां में सुख ऐं चैन असांखे संस्कारनि सां मिलंदो आहे, मंदर खां मिलंदो आहे, ऐं सुख असांखे संसार में मिलंदो आहे। शांति जो वास्तो, संस्कारनि जो वास्तो मंदर सां आहे, ऐं सुख जो वास्तो असांजो संसार सां आहे। ऐं जेकॾहिं ॿई हूंदा असांखे सकून हुजे, पर जेकॾहिं सुख न हुजे, संसार में हली न सघूं, असां अधूरा हूंदासीं। पर जेकॾहिं असांखे संसार जो सभु कुझु हुजे ऐं अंदर में शांति न हुजे, बेचैनी हुजे, तनाव हुजे, त पोइ कुझु चङो न लॻंदो आहे। तंहिंजे करे असांखे ॿई खपनि ऐं ॿई हुजणु खपनि। ऐं उनजे लाइ असांजी शुरूआति जीअं उन सच साईं चयो, उहा बहितर थियणु खपे। असां सुबुह जो जॾहिं बि निकिरूं या तयारु थियूं, कुझु वक़्तु उन सच साईं जो नाम ध्यान सिमरन ज़रूरु कयूं। नाम ध्यान थोरो सिमरन करे असां निकिरूं बाद में। उनजो सिर्फ़ु फ़र्क़ु इहो हूंदो आहे, छाकाणि त इंसान ध्यान ऐं नाम जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे। छाकाणि त असां इंसान जेके बि आहियूं, जंहिंजो ध्यानु कंदा आहियूं, उनजा गुण चङायूं बहितरियूं सभु पंहिंजो पाण असां में अचणु शुरू थी वेंदे। एसि ताईं जो असां पंहिंजी नॉर्मल लाइफ में ॾिसो, सिर्फ़ु असां ईअं वेठा हुजूं, ईअं अचानक असांखे कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं चङे इंसान जी यादि अची वञे। अचानक यादि, न वास्तो न वजो, सिर्फ़ु यादि अचे, थोरी यादि अचे, हिकदमि ख़्याल सां बणिबा, कोई चङाई कयूं, कोई भलाई कयूं, जीवन खे सफल बणायूं, ज़िंदगी खे ठाहे वठूं, हिकदमि चङा चङा ख़्याल अचणु शुरू थी वेंदा। ऐं अचानक वेठे वेठे असांखे कंहिं ग़लति माण्हू जी यादि अची वञे। सिर्फ़ु यादि अचण सां ई हिकदमि ख़्याल ईंदा, कंहिंखे तंग करूं, कंहिंखे परेशान करूं, कंहिंखे बदिलो वठूं, कंहिंखे हैरान कयूं, हिकदमि ग़लति ग़लति भावनाऊं उथणु शुरू थी वेंदियूं। जॾहिं थोरे वक़्त में असांखे कंहिं चङे इंसान जी यादि थी अचे, असां पाण चङा था बणिजी वञूं। कॾहिं कंहिं ग़लति इंसान जी ओचिती यादि थी अचे, असां सभु ग़लति था बणिजी वञूं। त जॾहिं उन प्यार, सिक, श्रद्धा, मोहबत सां वेही करे असां उन सच साईं जो ध्यानु कंदासीं, असांजे जीवन में केतिरो बदिलाव ईंदो, केतिरो फ़र्क़ु ईंदो। तंहिंजे करे सुबुह जो असां जीअं उन सच साईं जो नाम ध्यानु सिमरन कंदे ॿाहिरि निकिरंदासीं, उथंदासीं, त जीअं कंदासीं उहो सॼो ॾींहुं असांखे बहितरी ऐं चङाई ज़हन में रहंदी। असां सदाई चङाई कंदा रहंदासीं, ऐं चङाई जो फल असांखे एतिरो मिलंदो त जेको हुन सत्कर्म चङाई बहितरी कंदासीं, उनजो सुख असांखे संसार में मिलंदो। सुख, चैन, समृद्धि, शांति, ऐं जेको सिमरन कंदासीं उनजो फल अॻिते मिलंदो। यानी संसार असांजो सुख बणिजी वेंदो, ऐं अॻिते स्वर्ग जा द्वार खोली वेंदा, ऐं लोक ऐं परलोक असांजा ॿई ठही वेंदा, ॿई बणिजी वेंदा, सभु कुझु बहितर थी वेंदो। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियूं। उहो मौक़ो असांखे सिर्फ़ु संस्कारनि ऐं संसार खे गॾु खणी करे हलणु सेखारे थो। जेकॾहिं ॿई गॾु खणंदासीं त सदाई सुखी रहंदासीं। जेकॾहिं ॿिन्ही में जेको हिकिड़ो खणंदासीं त पोइ हिकु पासो अधूरो थी सघे थो। सिर्फ़ु संस्कार हूंदा, संसार हूंदो ई न त वधंदासीं न, संसार में हली न सघंदासीं। जेकॾहिं सिर्फ़ु संसार हूंदो ऐं संस्कार न हूंदा त जेतिरो कुझु हूंदो, उहो जेको कर्म थोरा उल्टिया अगरि थिया त पोइ चैन ऐं शांती ख़तमु थी वेंदी। तंहिंजे करे संसार ऐं संस्कार इहे सभु ॿई हुजनि, सो जे प्यार भरे घरनि में पर सभु गॾु थियूं। उन शुभ अवसर ते
उन्हीं सचे सतगुरु दर, उन्हीं ईश्वर दर। यही इल्तजा अरदास है वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो संस्कार ऐं संसार खे गॾु खणी करे पंहिंजे जीवन खे बहितर अंदाज सां हलाईंदे हर एक सदाई सुखी रहे ऐं सदाई ख़ुशि ऐं खुशहाल रहे।